अस्सलाम वालेकुम, वेलकम टू करियर कार्नर ऑनलाइन अकेडमी। आहियां अमजद अली कलवर। अॼु असां सिफ़त ऐं उन जा जेके दर्जा आहिनि उहे डिस्कस कंदासीं हिन लेक्चर में। त सभ खां पहिरियों अचो त ॾिसूं था जेको असांजो सिफ़त आहे, सिफ़त जी जेका डेफिनेशन आहे उहा छा आहे, जंहिंखे सिंधी में वस्फ़ चवंदा आहियूं। त वस्फ़ खे ॾिसूं था त सिफ़त छा आहे, हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे। सिफ़त छा आहे, हिकु लफ़्ज़ आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरियों छा आहे, सिफ़त हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको छाजो इस्म जो गुण, हाणे यानी कि सॼा जेके आहिनि न उहे इस्म जो गुण ऐं इस्म जो अवगुण ऐं इस्म जो क़िस्म ऐं इस्म जो अंदाज़ो ऐं इस्म जो मिक़दार ऐं इस्म जो क़द बयानु करे उहो लफ़्ज़, त उन लफ़्ज़ खे असां छा चवंदा आहियूं, उन लफ़्ज़ खे असां छा चवंदा आहियूं, सिफ़त चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे फ़र्ज़ु कयो हे हर हिकु जेको असां शयूं हे मूं लिखियूं आहिनि उनखे वरी अलॻि अलॻि करे असां ॾिसूं था त सिफ़त जा कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके इस्म खे बयानु कंदा आहिनि ऐं इस्म खे छा कंदा आहिनि। इस्म यानी कि को बि शइ, का बि शइ हुनजो नालो। ठीकु आहे। जीअं मिसाल पेन आहे, मां चवां पेन नीरी आहे, त हाणे जेका नीरी जेका आहे नीरी पेन चवां त नीरी जेका आहे उहा छा आहे, उहा सिफ़त थी वेंदी। ऐं पेन जेका आहे, कलम जेका आहे, उहा छा थी वेंदी, उहो इस्म थी वेंदो। यानी कि हिन इस्म जो जेको आहे असांखे छा ॿुधायां, हिन जो असांखे अंदाज़ ॿुधायां त इहो कहिड़ो आहे, त नीरो हुनजो छा आहे, उहो हुनजो अंदाज़ आहे। ठीकु आहे। अचो त हाणे ॾिसूं था त गुण जेको आहे कंहिं बि इस्म जो। हाणे फ़र्ज़ु कयो मां लिखां थो त फराज़ ईमानदार छोकिरो आहे। ठीकु आहे। फराज़ ईमानदार छोकिरो आहे। त हाणे ॾिसो त जेको छोकिरो आहे, जेको फराज़ आहे, उहो छा आहे, ईमानदार आहे। यानी कि उनखे छा कयईं, उनजी जेको आहे गुण ॿुधायईं, यानी कि उहो छा आहे, ईमानदार आहे। त उनजे हवाले सां जेको ईमानदार लफ़्ज़ थियो, इहो छा थियो, हिन फराज़ जो छा ॿुधायो, गुण ॿुधायो। त इन जे करे छा थी वई, उहो लफ़्ज़ ईमानदार छा आहे, उहो सिफ़त आहे। क्लियर। साॻे तरीक़े सां जेके गुण आहिनि उहे मुख़्तलिफ़ थी सघनि था, जीअं तारीफ़ असां कंदा आहियूं। ठीकु आहे। असल में सिफ़त जेको लफ़्ज़ आहे न, सिफ़त जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे तारीफ़। ठीकु आहे। हुनजी माना छा आहे, तारीफ़, या हुनखे असां साराह बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। साराह, कंहिं शइ जी तारीफ़ कयूं, कंहिं शइ जे बारे में असां ॿुधायूं, त उहा छा हूंदी आहे, सिफ़त हूंदी आहे। ठीकु आहे। जीअं हाणे मिसाल मां चवां त अहमद सुठो छोकिरो आहे। हाणे सुठो जेको आहे इहो छा आहे, सुठो माना हुनखे छा करे थो, उनजो गुण ॿुधाए थो इस्म जो। त हाणे सुठो जेको लफ़्ज़ आहे उहो छा आहे, ख़ुदि सुठो, उहो छा आहे, उहो गुण आहे। ठीकु आहे। गुण ॿुधाए थो त इहा छा आहे, सुठो सिफ़त आहे। उन खां अलावा ईमानदार बि सिफ़त आहे। ऐं मां चवां होशियारु। ठीकु आहे। अहिड़ा लफ़्ज़ अगरि जे जुमिलनि में इस्तेमालु थियल हुजनि त उहे छा हूंदा आहिनि, उहे सिफ़त हूंदा आहिनि। होशियारु या शरीफ़। ठीकु आहे। त हाणे इहे अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण ॿुधाइनि, त उहे छा हूंदा आहिनि, इहे सिफ़त हूंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं अवगुण ते अचूं था त अवगुण जे हवाले सां अगरि असां को जुमिलो लिखूं था, फ़र्ज़ु कयो त हीउ ख़राबु अंब आहे। हाणे इस्म लाज़मी न आहे कंहिं माण्हू जो ई नालो हुजे। हाणे हे छा आहे, हे बि असांजो इस्म आहे। हे बि छा आहे, अंब असांजो छा आहे, इस्म आहे। हाणे अंब जे बारे में छा ॿुधाए थो, त ख़राबु आहे। हे लफ़्ज़ छा करे थो, हुनजो अवगुण ज़ाहिर करे थो। त अंब छा आहे, हिकिड़ो इस्म आहे। हुनजे अॻियां ख़ासि करे जेके इस्म हूंदा आहिनि उनजे पहिरियां जेको आहे छा ईंदी आहे, सिफ़त ईंदी आहे। हाणे ईमानदार जेका आहे, छोकिरो इस्म आहे, उनजे पहिरियां जेको छा आयो, ईमानदार आयो। छोकिरो कहिड़े जी ॻाल्हि कयूं था, फराज़ जी ॻाल्हि कयूं था, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। हाणे हीउ जेको आहे उहो कंहिंजी ॻाल्हि कयूं था, अंब जी। ठीकु आहे। त हाणे अंब जेको आहे उहो इस्म आहे। इस्म छा आहे, उहो उनजे बारे में ॿुधाए थो, अवगुण उनजो ज़ाहिर करे थो, ख़राबु। ठीकु आहे। या मिसाल मां चवां त जेको अली मोहम्मद आहे। ठीकु आहे। अली मोहम्मद आहे, उहो छा आहे, हिकिड़ो मोगो छोकिरो आहे। त हाणे मोगो जेको मां इस्तेमालु कंदुमि, मोगो, त मोगो बि छा आहे, उनजो अवगुण ज़ाहिर करे थो। त मोगो बि छा आहे, हिकिड़ी सिफ़त आहे। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा बेईमान अगरि असां चऊं था, बेईमान, त इहो बि छा आहे, बेईमान लफ़्ज़ छा आहे, उहो बि अवगुण ज़ाहिर करे थो। उन खां अलावा अगरि मां चवां त हू जॾो आहे, त हाणे जॾो जेको आहे छा ज़ाहिर करे थो, हुनजो अवगुण ज़ाहिर करे थो। त हाणे इहो ख़राबु, मोगो, बेईमान, सुस्तु, जॾो वग़ैरह इहे जेके बि लफ़्ज़ आहिनि इस्म जो अवगुण ज़ाहिर करनि था, त इहे लफ़्ज़ छा आहिनि, इहे सिफ़त आहिनि। हाणे क़िस्म जेको आहे, हाणे मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि, उनजो क़िस्म हूंदो आहे। हाणे फ़र्ज़ु कयो
चार पंज माण्हुनि जो टोलो वेठो आहे, उन टोले में हिकिड़ो माण्हू जेको आहे जंहिंजो नालो अहमद आहे, ठीकु आहे। अहमद उहो किथां आयो आहे? शिकारपुर खां आयो आहे। त हाणे उनखे तव्हां छा चवंदासीं? अहमद शिकारपुरी शख़्स आहे, ठीकु आहे। हाणे शिकारपुरी जेका आहे उहो छा थो करे? उनजो क़िस्म ॿुधाए थो त उहो कहिड़े शहर खां आयो आहे। ऐं अगरि असां अंब जी ॻाल्हि कयूं था त हाणे मिसाल जेको चौसो अंब थींदो आहे, ठीकु आहे, सिंधड़ी अंब थींदो आहे, त हाणे इहे जेके चौसो सिंधड़ी इहे बि छा आहे? उन्हनि जो क़िस्म ज़ाहिर कनि था। या फ़र्ज़ु कयो असांजे सॼी दुनिया जेका आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुल्क मौजूदु आहिनि ऐं तव्हां फ़र्ज़ु कयो अमेरिका वञो था त उते तव्हां छा चढ़ाईंदव? तव्हां छा आहियो? पाकिस्तानी आहियो। त हाणे जेको पाकिस्तानी आहे त इहो बि छा आहे? इहो तव्हांजो हिकिड़ो क़िस्म तव्हांखे जेको आहे हिन इस्म जो क़िस्म ज़ाहिर करे थो त इहो छा आहे? इहो तव्हांजी सिफ़त हूंदी, ठीकु आहे। हाणे उन खां अलावा जीअं जापानी थी वियो, ईरानी थी वियो, इहे सॼा जेके आहिनि न इहे लफ़्ज़ छा आहिनि? उहे सिफ़त खे ज़ाहिर कंदा आहिनि। हाणे उन खां अलावा अंदाज़ यानी कि का बि शइ, मिसाल मां चवां थो त कलम हल्की आहे, ठीकु आहे। हिकिड़ी कलम हूंदी आहे भारी, वज़नी बि हूंदा आहे, फ़र्ज़ु कयो हल्की आहे, कलम हल्की आहे। त हाणे इहा जेका आहे उहा छा थींदी? हल्को या ॻौरो या घाटो या छिटरो। त या मिसाल मां चवां थो ही घाटो जंग आहे। त हाणे इहो जेको घाटो थी वियो, झंग त हिकिड़ो नालो थी वियो न, ऐं जेको घाटो लफ़्ज़ हिते इस्तेमालु थी वियो त इहो छा थी वियो? इहो असांजो सिफ़त आहे, ठीकु आहे। अंदाज़ हुनजो ॿुधाए थो, हल्को आहे, ॻौरो आहे, घाटो आहे, छिडरो आहे, वग़ैरह वग़ैरह। हुन खां बाद में जॾहिं असां ॻाल्हि कयूं था मिक़दार जी, त मिक़दार असां ॿुधाईंदो आहे त केतिरो आहे। हाणे हिकु आहे या ॿ आहिनि या पहिरियों आहे, ठीकु आहे, या पहिरियों आहे या वरी आख़िरी आहे। त इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे छा आहिनि? इहे बि सिफ़त आहिनि जेके इस्म जो मिक़दार ॿुधाईंदा आहिनि। मिसाल मां चवां त फ्रिज में ॿ बेज़ा पिया आहिनि, ठीकु आहे, ॿ बेज़ा पिया आहिनि। त हाणे इन्हनि जो तइदाद मिक़दार यानी कि छा ॿुधाए थो? घणा ॿुधाए थो? घणा बेज़ा आहिनि? ॿ बेज़ा आहिनि, त ॿ छा आहे? उहो सिफ़त आहे, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां अगरि तव्हां चओ था त अली अहमद पहिरीं पोज़ीशन हासिलु कई आहे, त जेको पहिरीं अची वेंदो लफ़्ज़ उहो छा आहे? उहो मिक़दार हुनजो शो करे थो। त इहो बि छा हूंदो? उहो सिफ़त हूंदो, ठीकु आहे। हिकु, ॿ, पहिरियों, ॾहों, आख़िरी, इहे सॼा जेके लफ़्ज़ आहिनि इहे छा आहिनि? इहे मिक़दार खे शो करनि था। उन खां बाद में असांजो आहे क़द, ठीकु आहे। हाणे क़द मिसाल मां चवां थो आफ़्ताब डिघो छोकिरो आहे, आफ़्ताब डिघो छोकिरो आहे। त हाणे हिते जेको डिघो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे त हाणे उहो डिघो छा खे ज़ाहिर करे थो? डिघो ज़ाहिर करे थो हुनजे क़द खे। त हाणे इहा बि छा आहे? इहा बि असांजी सिफ़त आहे, क्लियर। त हाणे अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण बि ज़ाहिर करनि था ऐं गुण ज़ाहिर करनि था, क़िस्म ॿुधाइनि था, अंदाज़ ॿुधाइनि था, मिक़दार ॿुधाइनि था या क़द ॿुधाइनि था, त अहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि उहे छा हूंदा आहिनि? सिफ़त हूंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं डिघो आहे, ऊचो आहे, बिंदरो आहे, विचोलो आहे, इहे सॼा जेके लफ़्ज़ जेके आहिनि उहे छा करनि था? इहे सिफ़त हूंदा आहिनि, क्लियर। उन खां बाद में अचो सिफ़त जा दर्जा पढ़ूं था। सफ़ा सवला आहिनि, हिनखे वधीक कॉम्प्लिकेटेड वठण जी ज़रूरत न आहे। सिफ़त ख़ालिस असां चवंदा आहियूं, सिफ़त ख़ालिस में ख़ासि करे सिफ़त ख़ालिस में कंहिंजी बि साराह न कई वेंदी आहे, ठीकु आहे। कंहिंसां भेट न कई वेंदी आहे। साराह करण वक़्तु कंहिंसां भेट जेका आहे उहा न कई वेंदी आहे। अगरि असां ॻाल्हि कयूं त हुनजी भेट न कई वञे, पर भेट कंहिंसां? कंहिं बि इस्म सां, कंहिं ॿिए इस्म सां, कंहिं ॿिए इस्म सां हिकु इस्म जी भेट न कई वञे त उहा जेका सिफ़त हूंदी हुनजो जेको दर्जो हूंदो उहो कहिड़ो हूंदो? सिफ़त ख़ालिस असां चवंदासीं। हाणे फ़र्ज़ु कयो मां हिते लिखां थो अकबर
जेको मुग़ल हुयो अकबर बादशाह हुन जी ॻाल्हि कयूं था। अकबर रहमदिल बादशाह हो। अकबर रहमदिल बादशाह हो। त हाणे ॾिसो हिते जेको लफ़्ज़ रहमदिल आहे त उहो छा आहे? सिफ़त आहे। ठीकु आहे, उहो छा आहे? सिफ़त आहे। हाणे छा हिते अकबर जी कंहिंसां भेंट कई वञे थी? भेंट नथी कई वञे, सिर्फ़ु ॿुधायो वञे थो त अकबर छा हुयो? रहमदिल बादशाह हुयो। रहमदिल बादशाह, बादशाह छा आहे? उहो इस्म आहे। ऐं उनखे जेको बयानु करे थो लफ़्ज़, उनजी जेको गुण ॿुधाए थो त उहो बादशाह छा हुयो? रहमदिल हुयो। हाणे हे इस्म आहे, इस्म खां अॻु में छा आई? सिफ़त आई। हाणे बादशाह आहे केरु? अकबर आहे। अकबर जी ॻाल्हि कई वञे थी। ठीकु आहे, हिकु जुमिले में ॿ या ॿिनि खां वधीक इस्म बि इस्तेमालु थी सघनि था। त हाणे हे जेको सिफ़त थी, उहो सिफ़त ख़ालिस असां हिनखे चवंदासीं। उन खां अलावा उहा सिफ़त जंहिंमें हिकु इस्म खे ॿिए इस्म सां भेटियो वञे, इस्म सां भेट कजे, त उहा सिफ़त कहिड़ी हूंदी? सिफ़त तफ़सील हूंदी। हिकु इस्म खे ॿिए इस्म सां भेट कजे त उहा सिफ़त जेका हूंदी उहा कहिड़ी हूंदी? सिफ़त तफ़सील हूंदी। हाणे फ़र्ज़ु कयो साॻियो ई मां लिखां थो त अकबर, हाणे अकबर त बादशाह हुयो, उन सां गॾु उन दौर में वरी उन खां अॻु में जेको आहे उहो हुयो शेरशाह सूरी। ठीकु आहे, अकबर शेर शाह सूर्य खां वधीक रहमदिल बादशाह हो। ठीकु आहे, त हाणे इहो जेको ज़ाहिर करे थो, उहो छा थो करे? इहो ज़ाहिर करे थो ॿिनि इस्मनि जी भेट, हिकु अकबर, ॿियो शेरशाह सूरी। ठीकु आहे, हाणे अकबर ऐं शेरशाह सूरी जेको आहे इन्हनि ॿिन्हिनि मां ॿुधाए थो त हिकिड़ो जेको आहे अकबर ऐं ॿियो शेरशाह सूरी, इन्हनि ॿिन्हिनि मां ॿुधाए थो त जेको हिकु बादशाह हुयो, जेको अकबर हुयो, उहो वधीक रहमदिल हुयो। हाणे हिते जेका वधीक रहमदिल आहे उहा छा आहे? उहा असांजी सिफ़त तफ़सील आहे। ठीकु आहे, अहमद अलीअ खां वधीक होशियारु आहे, अहमद अलीअ खां वधीक तकिड़ो आहे। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां तव्हां जेको आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी में भेट कंदा आहियो ॿिनि शयुनि जी, त हिकु चाकू ॿिए चाकू खां वधीक तिखो आहे। त हाणे इहे जेके आहिनि भेट जेका बि ॿिनि इस्मनि जी कई वञे त उहा सिफ़त तफ़सील हूंदी। उन खां अलावा जेका सिफ़त मुबालगो आख़िरी आहे, त सिफ़त मुबालगो उहा सिफ़त आहे जंहिंमें हिकु इस्म जी जेका भेट आहे न, हिकु इस्म खे घणनि इस्मनि सां भेटियो वञे। ठीकु आहे, घणनि इस्मनि सां भेटियो वञे, त उन सिफ़त खे असां छा चवंदा आहियूं? सिफ़त मुबालगो चवंदा आहियूं। हाणे फ़र्ज़ु कयो हिते मां जुमिलो लिखां थो, साॻियो ई अकबर जी मिसाल वठूं था। हाणे अकबर खे असां भेट कयूं था घणनि इस्मनि सां? अकबर हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां वधीक रहमदिल हो। त हाणे हिते जेको आहे छा खे भेट कयो वञे थो? असांजो हिकिड़ो अकबर आहे हिकु पासे, ॿिए पासे जेके आहिनि उहे सभई जेके आहिनि उहे आहिनि असांजा बादशाह, सभई बादशाह। उन सभिनी बादशाह जी भेट में जेको आहे अकबर जेको आहे उहो छा हुयो? उहो वधीक छा हुयो? उहो रहमदिल हुयो। त इहा सिफ़त हिनखे असां चवंदासीं सिफ़त मुबालगो। उमेद कयां थो तव्हांखे सिफ़त जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो क्रिस्टल क्लियर थी वियो हूंदो। हाणे सिफ़त जा दर्जा बि तव्हांखे अगरि अचनि था त उहा बि तव्हां जेके आहिनि सही तरीक़े सां उनखे सम्झी सघंदव। ऐं अगरि सिफ़त जो को बि लफ़्ज़ अचे थो, मिसाल ईमानदार, सुठो, होशियारु, शरीफ़, बेईमान, तिखो, ख़राबु, मोगो,
पाकिस्तानी, ईरानी, जापानी, घाटो, छिडरो, हल्को, तेज़ ऐं 2, 3, पहिरियों, ॿियों, ॾहों, आख़िरी या टिघो, बिंदरो, इहे सॼा जेके लफ़्ज़ आहिनि इहे छा आहिनि, इहे सिफ़त हूंदा आहिनि। क्लियर? त मिलूं था नेक्स्ट वीडियो लेक्चर में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।